अभी ॾिसी रहिया आहियो MHVHD न्यूज़ चैनल ऐं मां आहियां मोहम्मद नवाज़। ख़ैरपुर नाथन शाह रिपोर्ट मोहम्मद हसन खोसो प्लाट माफ़िया सरगर्म। प्लाट हिकड़नि पैसनि में ॾेई वरी रजिस्ट्री जे टाइम वधीक पैसनि जी घुर कई थी वञे। ख़ैरपुर नाथन शाह जो रवासी रिटायर पुलिस जमादार मोहम्मद सिद्दीक़ कुंबर सिंध प्रेस क्लब पहुची जानी शेख जे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त मूं जानी शेख खां 2021 में प्लाट वरितो हुयो, जंहिं जो सौदो 337 रुपया फी फुट जे हिसाब सां थियो हो, जेको प्लाट 2010 स्क्वायर फुट हुयो, जंहिं जी टोटल रक़म 6,77,370 रुपया थी, जंहिं में मूं हिन खे 6 लख रुपया रोक ॾिना ऐं बक़ाया 77,370 रुपया आहे। हाणे हू रजिस्ट्री जे टाइम मूंखां वधीक रक़म वसूल करे रहियो आहे, सो सरासर ज़ुल्म ऐं ग़लत अमल आहे। मां IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू, SHO ख़ैरपुर नाथन शाह खां तालबो कयां थो त मूं मिस्किन सां इंसाफ़ कयो वञे। जो तो मुसा केश सौदे में केवा ने काम को स्पीड बनी करे 1000 के रुपए 3000 कोने सामू जो को बात को कोने को ताल कोने मुके की 400 कमाने में तो ना मां को बिजली सुई गैस भाट को सप्लाई सब कुछ मां को खाए मां कल जो मां से अजी जो मां से मुसा हमारी किया घटना लगाया थे घटना मुसा कराया तो मुझे अरसा से अकबर साहब के नाथन शाह के आई एसपी दाऊद के जज मुझे नोटिस जो मुसा इंसाफ मुसा लाजा के शेख छोड़ो करे उन्हें जरा